बे पासे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे हिकु बयान में चयो आहे त इमरान ख़ान कर्ज़ ते मुल्की मईशत हलाए रहियो आहे। इमरान ख़ान ईंदड़ नसुल लाइ खॾ खोटे रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ से मांखे आगाह कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त इमरान ख़ान कर्ज़ ते मुल्की मईशत हलाए रहियो आहे। इमरान ख़ान ईंदड़ नसल लाइ खॾ खोटे रहियो आहे। सख़्त शर्तुनि ते कर्ज़ वठण सबबि ईंदड़ हुकूमतुनि लाइ मसइला थींदा। ब्रेकिंग न्यूज़ मांखे आगाह कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे पंहिंजो बयान जारी कयो आहे, जंहिंमें चयो आहे त इमरान ख़ान ईंदड़ नसल लाइ खॾ खोटे रहियो आहे। सख़्त शर्तुनि ते कर्ज़ वठण सबबि ईंदड़ हुकूमतुनि लाइ मसइला पैदा थींदा। बिल्कुलु नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान कर्ज़ ते मुल्की मईशत हलाए रहियो आहे। इमरान ख़ान ईंदड़ नसुल लाइ खॾ खोटे रहियो आहे। सख़्त शर्तुनि ते कर्ज़ वठण सबबि ईंदड़ हुकूमतुनि लाइ मसइला थींदा। इहा ख़बर मां ताईं पहुचायूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे हिकु बयान में चयो आहे त इमरान ख़ान कर्ज़ ते मुल्की मईशत हलाए रहियो आहे। इमरान ख़ान ईंदड़ नसुल लाइ खॾ खोटे रहियो आहे। सख़्त शर्तुनि ते कर्ज़ वठण सबबि ईंदड़ हुकूमतुनि लाइ मसइला थींदा।